जय झूलेलाल साईं। मुंहिंजो नालो अभिषेक वाधवानी आहे। मां तीरथबाई कलातन स्कूल में पढ़ंदो आहियां। मुंहिंजी भेण जो नालो छोकर नंढड़ो आहे। अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं हिकु सियाणे सिंधी छोकिरे जी ॻाल्हि। छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो निकितो घर खां तकड़ो तकड़ो निकितो घर खां तकड़ो तकड़ो हथ संदस में छटी प्यारी टिक 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 टेक हथ संदस में छटी प्यारी सिर ते टोपी कारी कारी सिर ते टोपी कारी कारी घुमदो आयो नदी किनारे घुमदो आयो नदी किनारे घुमदो आयो उते दिखाई वागू इकड़ो अरे अरे वागू उते दिखाई वागू इकड़ो अरे अरे वागू संदस पुठियां थी आयो तकड़ो संदस पुठियां थी आयो तकड़ो बिजली वांगुर छोकर दौड़ियो जोते वागू खेस निहारियो जोते वागू खेस निहारियो सहके में उते आयो नींग शींह ॾिठाई साम्हूं की हर शींह ॾिठाई साम्हूं की शींह मतस आयो ट्रप ॾेई पर छोकर चालाकी कई हिकदम लेटी पयो धरती ते मथां कयाई ओट छटीअ जी हिकदम लेटी पयो धरती ते मथां कयाई ओट छटीअ जी शींह छटी जे मथां टपी वियो वनी वागू जे वात में सोपियो शींह फाटियो ऐं वागू ज़ख़्मी भॼण लॻो पोइ छोकर जल्दी छॾे छटी ऐं टोपी आयो अरे अरे मुंहिंजी टोपी छॾे छटी ऐं टोपी आयो की नज़रो उन वक़्त विनायो घर दे दौड़ियो तकड़ो